रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 9 एक्सरसाइज नंबर 4.1 मश्क 4 राय 1 पार्ट 7 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार बारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.1 जो क्वेश्चन नंबर 6 पढ़ी रहा हुआसीं जंहिंजा असां पहिरियां 4 पार्ट सॉल्व करे छॾिया हुआ। अॼु असां 5 नंबर पार्ट सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त x स्क्वायर माइनस वाई स्क्वायर माइनस 4x माइनस 2y प्लस 3। हाणे असांखे हिते छा करिणो आहे, इन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम त पोइ असां छा थी वेंदो इज इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर माइनस 4x माइनस 2y प्लस 3। ठीकु आहे ॿारो हाणे हिते तवजो ॾियो। ॾिसो जेकर असां हिते एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर ते जेकर ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जो फार्मूला अप्लाई कयूं था त बाक़ी रिमेनिंग हिते जेकी ही टे टर्म पिया आहिनि त इन्हनि जा जुज़ा न निकिरी सघंदा। त पोइ हाणे असांखे छा करणु घुरिजे, ॾिसो जेकर असां हिते हीअं कयूं था कीअं एक्स स्क्वायर माइनस 4x ठीकु आहे त बाक़ी हिते असां वटि टियों टर्म छा हुजे त हीअ असां वटि कंप्लीट स्क्वायर थी वञे। ॾिसो त हिते असां वटि थियो एक्स स्क्वायर त हिते थी वियो एक्स स्क्वायर, हिते थियो माइनस 2 फार्मूला वारो ऐं हिते ए जी वैल्यू अची वई एक्स त हिते 4x जे लाइ यानी हिते 2 आहे त हिते असां वटि छा थी वञे 2 होल स्क्वायर यानी हिते अचे 4। हाणे 4 त न हिते असां वटि पियो आहे 3। ठीकु आहे, साॻी तरीक़े सां हिते असां वटि बाक़ी बचंदो वाई स्क्वायर ठीकु आहे ॿारो माइनस जो 2y ऐं जेकर हिन जो जेकर मां परफेक्ट स्क्वायर खे ठाहियां त कीअं थींदो। हाणे ॾिसो हिते तवजो ॾियो, हिते थियो वाई स्क्वायर माइनस जो हिते आयो 2 ए जी वैल्यू आई घणी असां वटि वाई अची वई। हाणे बी जी छा थियणु खपे, हिते आयो 1 यानी हिते असां वटि हिन जे लाइ हिते असांखे छा खपे बी जी वैल्यू असांखे खपे 1 यानी हिते असां वटि 1 खपे ऐं हिते बि असांखे 3 पियो आहे बाक़ी 1 खपे। इन जे लाइ हिन एक्सप्रेशन खे बैलेंस करण जे लाइ असांखे छा करणु घुरिजे त हिते असां प्लस 1 रखी वेंदासीं ऐं माइनस 1 छाकाणि जॾहिं असांखे सिंप्लीफाई कंदासीं न त पोइ वरी असांखे मथी जेका एक्सप्रेशन पई आहे उहा मिली वेंदी ऐं इहा एक्सप्रेशन बैलेंस रहंदी। ठीकु आहे, यानी पोइ उहा सही रहंदी। अदरवाइज़ जेकर असां ईअं जस्ट प्लस 1 रखूं आहे ऐं माइनस 1 न रखूं त पोइ वरी हिते इन जो आंसर मटिजी वेंदो, उन जे करे हाणे ही बैलेंस रहंदी यानी इहा ठीकु आहे। त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थी वेंदो, अॻियो स्टेप थी वेंदो इज़ इक्वल टू हिते आयो एक्स स्क्वायर माइनस 4x ठीकु आहे। हाणे 3 ऐं 1 घणो थी वियो 4 त पोइ मां हिते रखी वेंदुसि प्लस जो 4 माइनस वाई स्क्वायर माइनस 2y माइनस 1 अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते छा थींदो ॾिसूं था ही कंप्लीट स्क्वायर आहे या न त ॾियो ॾिसो ही थी वेंदो इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस 2 ए जी वैल्यू आई एक्स बी जी वैल्यू छा बीहंदी 2 बीहंदी प्लस 2 होल स्क्वायर ठीकु आहे ब्रैकेट ओवर हिते नासीं माइनस हिते छा थींदो पोइ हिते थींदो असां वटि वाई स्क्वायर प्लस 2y हिते ईंदो 1 बी जी वैल्यू प्लस 1 होल स्क्वायर। हाणे तव्हां ईअं चवंदव त हिते त मथे माइनस पई हुई हिते माइनस हिते प्लस कीअं थियो। ॾिसो ॿारो उहा कॉमन निकिरी आई, जॾहिं हिन टर्म माइनस कॉमन कढंदासीं पोइ छा थींदो हिते थींदो त वाई स्क्वायर प्लस 2y प्लस 1 उन जे करे हाणे जॾहिं मां हिनखे माइनस ज़रब ॾेई ईंदुसि न पोइ वरी मूंखे उहो ई टर्म मिली वेंदो अहिड़े तरीक़े सां। यानी ही जेका माइनस आहे उहा हिन टर्मनि मां कॉमन निकिती उन जे करे हिते प्लस अची वई। त पोइ ॿारो हाणे असां छा कंदासीं हिनखे कॉन्ट्रेक्ट करे छॾींदासीं त पोइ असां वटि अॻियो स्टेप छा थी वेंदो, अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू हाणे हिते थींदो एक्स माइनस 2 होल स्क्वायर हिते अची वेंदो माइनस वाई प्लस 1 होल स्क्वायर अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वेंदो जुज़ा मालूम करण जे लाइ, हिते अप्लाई थी वेंदो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो फार्मूला। त पोइ छा थींदो ही त जुज़ा थी वेंदा ए प्लस बी ए माइनस बी ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते असां वटि ए जी वैल्यू आहे एक्स माइनस 2 त पोइ हिते जुज़ा आहिनि ए प्लस बी त पोइ कीअं थींदो इज़ इक्वल टू एक्स माइनस 2 ऐं प्लस बी यानी प्लस वाई प्लस 1 ॿियो जुज़ो बीहंदो ए माइनस बी यानी एक्स माइनस 2 माइनस असां वटि आहे बी त ही थी वियो माइनस वाई माइनस 1 ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां। अञा ही अञा अॻिते सॉल्व थींदा, जी हा बिल्कुलु सॉल्व थींदा। ही थींदो इज़ इक्वल टू एक्स
ऐं हिते आई माइनस जो 2 या आई प्लस जो 1 जॾहिं हिनखे जोड़ कंदासीं जवाब छा अची वेंदो माइनस जो 1 थी वेंदो एक्स प्लस वाई माइनस 1 हिकिड़ो फैक्टर इहो बीठो ॿियो फैक्टर छा बीहंदो इहो बीहंदो त एक्स माइनस वाई माइनस जो 3 इहो छा थी वियो असांजो आंसर अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे हीउ जेको 6 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो ॿारो हींअर असां वटि क्वेश्चन नंबर 8 आहे फैक्टोराइज़ द फॉलोइंग हेठिन जा जुज़ा मालूम करियो हाणे हिते पहिरियों नंबर पार्ट असां वटि आहे त अंडर ए बी होल स्क्वायर माइनस अंडर सी होल स्क्वायर हाणे त असांखे छा करिणो आहे हिन जा जुज़ा मालूम करिणा आहिनि हिन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं उहो असां वटि आहे इज़ इक्वल टू अंडर ए बी होल स्क्वायर माइनस अंडर सी होल स्क्वायर अहिड़े तरीक़े सां हाणे हिन जा जुज़ा कहिड़े फार्मूला तहत निकिरंदा हिन जा जुज़ा निकिरंदा अंडर ए होल स्क्वायर माइनस अंडर बी होल स्क्वायर इज इक्वल टू अंडर ए प्लस अंडर बी इंटू अंडर ए माइनस अंडर बी ठीक है त हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो हाणे अॻियो स्टेप असां वटि थींदो इज़ इक्वल टू हाणे अंडर जेको ए आहे उहो छाजे बराबरि आहे उहो बराबरि आहे असां वटि अंडर ए बी त पोइ थींदो त अंडर ए बी प्लस अंडर सी हिकिड़ो जुज़ो इहो बीठो ॿियो जुज़ो असां वटि बीहंदो त अंडर ए बी माइनस अंडर सी अहिड़े तरीक़े सां इहो असांजो छा थी वियो आंसर थी वियो ठीकु आहे ॿारो हाणे साॻी तरीक़े सां हीउ जेको ॿियो नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो हाणे हिते अंडर ए जी जेका वैल्यू पई आहे असां वटि उहा आहे अंडर 4x आहे ऐं जेका अंडर बी जी वैल्यू आहे उहा आहे 9y हिन तरीक़े सां इहो सम सॉल्व थी वेंदो ठीकु आहे ॿारो साॻी तरीक़े सां हीउ जेको 3 नंबर पार्ट पियो अथव इहो बि ईअं थींदो ठीकु आहे ॿारो हाणे हीउ जेको चोथों नंबर पार्ट आहे मां हिन खे सॉल्व करण जी कोशिशि कयां थो ॿारो हींअर असां वटि हीउ 6 नंबर पार्ट आहे एक्स ज़ेड टी माइनस 1/t हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करिणा आहिनि हिन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम छा आहे त एक्स ज़ेड टी माइनस 1/t अहिड़े तरीक़े सां हाणे हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा ॾिसो हाणे हीअ असां वटि ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारे फॉर्मेट में निकितल आहे त पोइ हाणे कीअं कयूं जेकॾहिं असां हिनखे एक्स ज़ेड टी खे अंडर एक्स ज़ेड टी होल स्क्वायर कयूं त करे सघूं था जी हा बिल्कुलु करे सघूं था त पोइ इहो कीअं थींदो इहो थींदो इज़ इक्वल टू अंडर एक्स ज़ेड टी ठीकु आहे ॿारो इहो थी वेंदो होल स्क्वायर हीअ माइनस सेम पई हूंदी जेकॾहिं हिते मां हिनखे लिखां त अंडर 1/t होल स्क्वायर लिखी सघां थो बिल्कुलु छाकाणि जॾहिं मां हिनखे सिंप्लीफाई कंदुसि न त पोइ मूंखे हीउ मिली वेंदो जी हा बिल्कुलु मिली वेंदो यानी हींअर सम सही आहे ठीकु आहे ॿारो हाणे हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वेंदो हीउ साॻियो फार्मूला अप्लाई थी वेंदो ठीकु आहे त पोइ हिन जा जुज़ा कीअं वेंदा हिन जा जुज़ा बीहंदा असां वटि त इज़ इक्वल टू हिकिड़ो बीहंदो अंडर ए प्लस अंडर बी हिकिड़ो जुज़ो बीहंदो इहो ॿियो जुज़ो छा बीहंदो उहो बीहंदो अंडर ए माइनस अंडर बी ठीकु आहे इहे हिन जा जुज़ा बीहंदा त पोइ हाणे त असां वटि अॻियो स्टेप छा थी वेंदो अॻियो स्टेप थी वेंदो इज़ इक्वल टू अंडर एक्स ज़ेड टी प्लस अंडर 1/t हिकिड़ो जुज़ो बीठो इहो ॿियो जुज़ो छा बीहंदो ॿियो जुज़ो बीहंदो एक्स ज़ेड टी माइनस 1/t अंडर 1/t ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां हाणे इहो छा थी वियो असांजो आंसर थी वियो ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां त पोइ ॿारो हाणे असांजो अॼु जो सबक़ु हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसिताईं अल्लाह भाई।